नाज़िम तंगवाणी जी मालपीड़ी में कुर्बानी जे जानवरनि जो विकिरो तेज़ थी वियो आहे। भाॻनि घटि अघ मिलण जूं शिकायतूं कयूं आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अता हुसैन मलिक जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां तंगवाणी भरिसां हिकु मालपीड़ी ते मौजूद हूं। ईद उल अज़हा में बाक़ी कुझु ॾींहं बची आहिनि। अचो हितां जे वापारियुनि, माल विकिरो कंदड़ ऐं माल वठंदड़ सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जो छा चवणु आहे? ना यहाँ बीठो आहे। अच्छा, महांगो आहे सस्तो आहे? सस्तो आहे, मुख़्ता न वठंदा माण्हू। ज़ाल ख़र्च भेणी आहे 2000 ते पूसो मन लॻो पियो आहे। हा, ख़र्च महांगो आहे। हा, हे आहे, हर शइ आहे। हा, खणूं था। हे जेको वसियत वारो कंदो ग़रीब त न करे सघंदो। सही मुल्क तो महांगो आहे, ढोर सस्तो घुरंदा। तकियूं साईं न तव्हां 40-50 हज़ार ख़र्च कयो असां। 2200 रुपया कणिक लॻी पई आहे। 1800-1700 रुपया खड़ो लॻी पई आहे। 1800 रुपया चोकर लॻो पियो आहे। त मां ग़रीब माण्हू छा करे? काॾे था वञूं? मुल्क महांगो थी वियो आहे, ढोर सस्तो घुरंदा हिते। हिन दफ़े तमामु महांगो आहे, माल बि डुबरो आहे, उन में का सघ कोन्हे, रक़म ज़्यादा आहे, महांगाई वधीक आहे। साईं लाज़मी साहिब हैसियत आहे त करे न, सभिनी ते फ़र्ज़ु न आहे। मालपीड़ी ते रश बि आहे, SOP ते बि अमल न आहे थियो, इंतज़ाम बि को ख़ासि हुकूमत जे तरफ़ को नज़र नथो अचे। साईं बिल्कुलु सुनत इब्राहिम कंदासीं ऐं जानवर वठूं पिया ऐं वियासीं अंदरि पिड़ी घुमियोसीं। माल ॾाढो महांगो आहे ज़र, ऐं बाक़ाइदे जेको 60-70 हज़ार जो मिलंदो उहो लख 10,000 मिले थो। ऐं माशाल्लाह असांजे ॻोठ में असां 2 जानवर कंदा आहियूं। हिकिड़ो वरितो आहे, अञा हाणे हिकिड़ो वठंदासीं। जो जेको 5 लख रुपए जो ढोर आहे त उन ते घटि में घटि 30 खां 40 हज़ार रुपयो असां जानवर ते भाॻिया ख़र्च कंदा आहिनि, पालींदा आहिनि। बूसो 2000 रुपयो मणा, 3000 रुपयो खड़ मणा। महांगाई आहे, ख़र्च वॾो आहे। बिल्कुलु बिल्कुलु करिणो आहे, उनजे लाइ वठणु चऊं आहे। बाज़ार रेट सां सुठो आहे। जी हा, आहे त माल ते मिठाई जेको ढोरो सौखो हूंदो आहे उनजी वॾा पैसा हूंदा आहिनि, जेको डुबरो हूंदो आहे उनजी ओतिरा पैसा हूंदा न आहे। त माल ते मिठाई आहे, रश मशाल्लाह ज़बरदस्त लॻो पियो आहे। अल्लाह साईं नसीब करे सब मुसलमान खे सुन्नत इब्राहिम जेको आहे सो साईं रेट तमामु हाई आहे। ग़रीब जे वठण जो न आहे, एॾो महांगो आहे, एॾो महांगा जो वठी नथो सघे। असां बि कोशिशि में वठंदासीं।